जेको अल्लाह कुल कायनात जो तनहा ख़ालिक, ज़मीन ने आसमान जो अकेलो मालिक आहे। अल्लाह ताला जी मुख़्तसर हम्द खां बाद बेशुमार लातादाद दुरूद ऐं सलाम नाज़िल थिए अमूमन तमाम अंबिया अलैहिमुस्सलातु वस्सलाम मथे, ख़ुसूसन पंहिंजे आख़िरी नबी जनाब मुहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे अल्लाहुम्मा सल्लि व बारिक वसल्लिम अलैहि। हाज़रीन जुमा, बुजुर्गो, नौजवान साथियों, अॼु जे जुमे में ख़ुतबे जो उनवान आहे वरसात जो नुज़ूल अने इस्लामी तालीमात। अल्लाह रब्बुल आलमीन जा पां गुनहगारें, ख़ताकारें, नाफ़रमान इंसान मथे लख एहसान अने शुक्र आहिनि कि उन पिन जी रहमत मां पां मथे रहमती अने बरकतीअ मींहुं नाज़िल फरमाए। वरसात, मींहुं, बारिश जंहिंजा अलॻि अलॻि नाला आहिनि, पण सवादु हिकिड़ो जाए। ई पलर पाणी, ई प्यारो मिठो पाणी, तंहिं लाइ करे माकूड़ी वटा जले न वॾी मखलूक मड़े सघनि था। अल्लाह ताला इन पाणीअ में पंहिंजी ज़िंदगी रखे। वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई। अल्लाह ताला फरमाए, पाणी जे ज़रिए असां हर साह वारी वस्तु खे पैदा कयो आहे। पांखे पण पाणी जी ज़रूरत आहे, जिनावरें के, पखीअ के, चौपाएं के, ढोरें के, इन खे पण पाणी जी ज़रूरत आहे। इन वणें के, गाह के, फलें के, फूलें के, मणी के पाणी जी ज़रूरत आहे। ई पाणी नाज़िल करे वारो, ई मींहुं वसाए वारो अल्लाह ताला आहे। पां वटि अहिड़ो को अमल पण न आहे, पां वटि अहिड़ी को नेकीअ न आहे जेको अल्लाह जे घर में पां रखी करे चऊं अल्लाह हीअ नेकी आऊं रखां थो, असां मथे मींहुं वसाए। अमलनि जो वसीलो अल्लाह ताला क़बूल करे थो। हिकिड़ो इंसान जरा पिन जो अमल अल्लाह ताला खे ॾेखारे थो, जे अल्लाह हीअ अमल मूं तौला करे कयो आहे, हाणे हिन अमल जो वसीलो ॾेई करे आऊं तो वटां मङां थो, घुरां थो, तूं मुंहिंजी दुआ खे क़बूल कर, अल्लाह क़बूल करे थो। पां वटि मींहुं लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को त्राण सब्सक्राइब कंहिं छिक करिएगा। कंहिं मींहुं तो थोरो इंशाल्लाह फिर पानो लमो मुलाकात होगी, थियो दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम त पां मां हर वरहमतुल्लाहि को वबरकातुहू। इंसान मायूस थी वियो। कई माण्हू सोच पले छॾियऊं कि हाणे मींहुं कोन थींदो। पां खे मींहं जी एॾी सख़्त ज़रूरत हुई, पंहिंजे माल खे, पंहिंजी ज़मीन खे, पां पिंड खे, पर पां में जा अमोक अहिड़ा माण्हू हूंदा, अमोक, जंहिं इन तंगीअ में, इन मुश्किल में, इन मुसीबत में, इन टाइम में अल्लाह के साम्हूं हथ फैलाया हूंदा, जे अल्लाह तूं मींहुं वसाए। न त ख़ाली पां ॻाल्हियूं कयूं जे मींहुं नथो वसे, मींहुं कुझु हाणे कॾहिं वसंदो। उल्टाणे पां मिणी जो फर्ज़ ई हो जे मींहं जर त्राण कंहिं, मींहं जर खेंच कंहिं, मींहुं पां मथे न ते आयो त उल्टाणे पां अची करे अल्लाह ताला वटां घुरूं। ही त उन रब जा फज़लनि ऐं करम आहिनि जे पंहिंजे घुरे विगर अल्लाह ताला पां खे ॾेई ॾिने। अॼु ज़मीन ज़ीनत वारी बनी वई आहे। अॼु धरतीअ सिंगार करे लाथे आहिनि। अॼु वण खिले पिया, फुल मुस्कुराई पिया, अने पंहिंजे चेहरे मथे ख़ुशी अची वई आहे। पंहिंजो माल, तंहिंमें हिकिड़ी नई जान अची वई आहे। ई मड़े हिकिड़ी ज वस्तु जे कारण थियो जे अल्लाह ताला पिन जे फज़ल से, करम से पां मथे रहमत वारा, बरकत वारा मींहं नाज़िल कई आहे। इहा बरसात पां मथे नाज़िल थी थी त पां त हिन में जा फ़ाइदो गिनो था। पंहिंजो दीन, पंहिंजो मज़हब इस्लाम
पांखे कोरो ॾसे थो जे वरसात जे सिलसिले में पांखे कोरो कयो खपे। पहलो फर्ज़ त पंहिंजो ई है जे वरसात जेको नाज़िल थी थी, मींहुं जेको वसे थो, इनखे पां अल्लाह ताला जी नेमत समझूं, अल्लाह जी रहमत समझूं। कई इंसान अहिड़ा वञे था, मींहुं वसे थो त अल्लाह खे भुली वञे था, मींहुं जेको वसाईंदल आहे, नाज़िल कंदल आहे, उनखे भुली वञे था, ॿियनि जूं आखाणूं कयूं पिया, त हुन फलाणे आगाही ॾिने तरह मींहुं वसी पियो, ही समाचार में मांदे आयो तरह मींहुं वसी पियो, ही तारो हियानो निकिरियो तॾहिं मींहुं वसी पियो, ही वाह हियानो लॻो तॾहिं मींहुं वसी पियो। अल्लाह जो नालो नथा गिनो पां। मींहुं वसाईंदल ही अल्लाह ताला आहे। मींहं जी निस्बत हमेशा अल्लाह के साम्हूं ई कई खपे, जे मींहं जी फुड़ी करे त अल्लाह कराए। समाचार को ॾे क न ॾे, आगाही को ॾे क न ॾे, इन सां कीअं मतिलबु न आहे। कई फिर आगाहियूं अचनि थियूं जे भारे बरसात थिए वारी आहे, भारे बरसात, सबको पिंड खे संभाले के नहीं, राशन पानी गिनी गिनो, घरे में रोजा भारे बरसात है, अने हिकिड़ी फुड़ी बि नथी करे। कॾहिं क माण्हू सोच पले वञे था जे मींहुं बि कीअं न आई, समाचार में अचे तो हेर मींहुं जो को असर न आहे, अल्लाह अचानक एतिरो मींहुं वसाए थो, एतिरो मींहुं वसाए थो, धरतीअ खे भरे छॾे थो। ये अल्लाह जी कारीगरी है, ये अल्लाह जे हथ में है। मींहुं जहर पाण नाज़िल थिए त पाण अल्लाह ताला खे यादि कयूं, अल्लाह जी रहमत है जेको पाण खे मिले। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुलह हुदैबिया जे मौके मथे साहबा किराम बेरा हुआ, तकरीबन 1400-1500 साहबा किराम बेरा हुआ, 1400-1500 साहबा किराम बयान कई था, असीं हुदैबिया में रात जो टिकियासीं, रात जो बरसात थी, सुबह जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फजर जी पिरो जी नमाज पढ़ायूं, नमाज पढ़ाए करे ने पोइ चऊं जे आंखे ख़बर है जे आंजे रब आंखे कोरो चए, तो साहबा किराम चऊं जे अल्लाह ने अल्लाह जे रसूल के वधारे ख़बर, असांखे ना ही ख़बर असांजे रब कोरो चए। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे आंजे रब हिकिड़ी ॻाल्हि ये चए जे आम जा कई अहिड़ा रात इंसान हुआ जेको काफ़िर बनी विया, कई इंसान अहिड़ा हुआ जेको मोमिन बनी विया, अमोक आम जा अहिड़ा माण्हू हुआ जंहिं कुफ्र जूं ॻाल्हियूं कयूं, अमोक अहिड़ा माण्हू हुआ जंहिं ईमान जूं ॻाल्हियूं कयूं। त जंहिं पण इंसान रात ई चयो जे मुतिरना बि नौ ई कदा व कदा, रात जेको मींहुं वठो आहे फलाणे तारे जे कारण वठो आहे, तारा वेंदा न, पाण पण सुहंदो, ही तारो निकिरियो आहे, मींहं खे खणी अची ईंदो, ही तारो निकिरियो त मींहुं अची ईंदो, ही वाह लॻे त मींहुं अची ईंदो, मींहं जूं अलामतूं निशानियूं वें थियूं, पर मींहुं जेको आहे अल्लाह जे हथ में, कंहिं तारे जे हथ में न आहे, कंहिं आगाही जे हथ में न आहे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जंहिं पण इंसान रात इहा ॻाल्हि कई जे हिन तारे जे कारण मींहुं वठो आहे त उहो इंसान काफ़िर थी वियो। अने जंहिं इंसान इहा ॻाल्हि कई जे मुतिरना बिफज़लिल्लाहि व रहमती, असां मथे जेको मींहुं वठो इहा अल्लाह जी रहमत सां, अल्लाह जे फज़ल सां वठो आहे, त उहो इंसान मोमिन है। इन हदीस में जा पाण खे मालूम थिए थो जे मींहुं जहर पण वसे, बरसात जहर नाज़िल थिए त पंहिंजो पहलो फर्ज़ ई बने थो, इस्लाम जी पहली तालीम ई है जे पाण अल्लाह खे यादि कयूं, निस्बत अल्लाह के साम्हूं कयूं, वसाईंदल अल्लाह ताला आहे। ॿियो फर्ज़ पंहिंजो ई बने थो जे मींहुं जेको वठो आहे, बरसात जेको नाज़िल थी आहे, इन मथे पाण अल्लाह ताला जो शुक्र कयूं। शुक्र करो है, शुक्र ई है जे पाण अल्लाह ताला जी ॻाल्हि मञो, अल्लाह जी इताअत कयूं, ज़बान से खाली चवणो जे आऊं अल्लाह जो शुक्र कयां थो, अल्लाह जा एहसान लॻी आहे, जाम मींहुं थी पियो आहे, खाली ई शुक्र न आहे। शुक्र में 3 वस्तू अचे थियूं, शुक्र में 3 वस्तू अचनि थियूं। पहली वस्तू ई है जे पंहिंजी ज़बान से पाण इक़रार कयूं जे अल्लाह ताला असांखे नेमतूं ॾिने, अल्लाह असां मथे मींहुं वसाए हैं, ई पहली शुक्र जी पखटी है, सीढ़ी है
जेको पां ज़बान से चऊं था न जे अल्लाह मींहुं वसाए, अल्लाह जा एहसान, अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जा फज़ल थी पिया, ये शुक्र है। पर ई शुक्र जो हिकिड़ो हिस्सो है। ॿिए नंबर मथे शुक्र में ये ॻाल्हि अचे थी कि जंहिं पां मथे एहसान कयो उन जो शुक्र खाली ज़बान से न दिल से पां मञो, दिल से पां उनजी इताअत कयूं, दिल से पां उन से मोहब्बत कयूं, थींदल है। अहिड़ो को इंसान कॾहिं का पां खे ॾुख में कमु आयो हुए, मुसीबत में कमु आयो हुए, बीमारीअ में कमु आयो हुए, पां खे पैसा उधारा ॾिने, पां वटि ऑटो करणु आयो, हॉस्पिटल में पां भेरो हलियो, क ॿिए कंहिं कम में पां खे कमु आयो, त उनजो पां एहसान ज़िंदगी भर भुलो नथा। उन माण्हूअ लाइ करे पां सॻे भाउ सां विढ़ी पवंदा जे ही उहो माण्हू आहे जेको मुसीबत में ॾुख में मूंखे कमु आयो आहे। उन माण्हूअ से पां खे मोहबत थी वञे थी, उनखे पंहिंजी दिलि में पां जॻह ॾियूं था जो उन माण्हू मूं ते एहसान कयईं, इन जे एहसान मां छुटी न सघां। दुनिया जो हिकिड़ो इंसान जेको पां मथे हिकिड़ो मामूली एहसान करे थो, कॾहिं का पां खे थोड़का रुपया ॾेई ॾे, कॾहिं का पां वटां ऑटो करणु अचे, कॾहिं का पां भेरो 2 ॾींहं हले, उन जे एहसान खे पां सॼी ॼमार ज़िंदगी नथा भुलूं। पर अल्लाह ताला जंहिं पां मथे हेॾा एहसान कया, न रुगो अॼु न, हमेशा खां अल्लाह ताला पां मथे एहसान कया आहिनि, हमेशा खां। पां अल्लाह ताला जे एहसान मां विख विख मथे फ़ाइदो गिनो था। ये धरती अल्लाह जी विछायल धरती है, ये ज़मीन अल्लाह जी बनायल ज़मीन है। ये अनाज जेको का पां खियूं था, अल्लाह जो उगायल अनाज है। ये पानी जेको पां पियूं था, ये अल्लाह जो नाज़िल कयल पानी है। ये साह जेको पां खणो पिया, अल्लाह ताला जो ॾिनल साह है। ये वाह जेको लॻे थो, अल्लाह ताला लॻाए थो। पंहिंजे माल लाइ करे घाह आहे, सीम आहे, जॻह आहे, मड़े अल्लाह ताला पां खे ॾिने। अल्लाह जा एहसान जेकॾहिं पां गणे लाइ वञूं, पां गणे की न सघंदासीं। व इन तउद्दू निअमतल्लाहि ला तुहसूहा, अल्लाह जी नेमत खे गणींदा ऐं गणे की न सघंदा। पां त नेमत मञो था जंहिं माण्हू वटि पैसो वे, बंगला वे, गाॾियूं वे, मकान वे, हिन मथे अल्लाह ढगे एहसान कयईं, हिन ते जाम एहसान अल्लाह करे छॾे। असीं त ग़रीब माण्हू, मिसकीन माण्हू, मालदारी माण्हू, असां ते कोन एहसान कयूं जेको असीं अल्लाह जो शुक्र मञूं। न, नेमत जेको आहे, एहसान जेको आहे, खाली पैसे में न आई। पां चङा भला आहियूं, इहा अल्लाह जी नेमत आहे, इन मथे अल्लाह जो एहसान कयो खपे। पां मुसलमान आहियूं, तौहीद वारा आहियूं, हिकड़ाईअ वारा आहियूं, इन मथे अल्लाह जो एहसान मञियो खपे। पां खे अल्लाह रब्बुल आलमीन घर ॾिने, मकान ॾिने, अल्लाह ताला पां खे कुटुंब ॾिने, कबीरो ॾिने, आकाए ॾिने, ॻोठ ॾिने, क़ौम ॾिने, रेला करे ज़मीन पां खे अल्लाह ॾिने, पंहिंजे खाधे लाइ करे अल्लाह ताला पां खे रोज़ी रिज़्क ॾे पियो, पां खे अल्लाह रब्बुल आलमीन पाणी पियारे पियो। ई मड़े नेमतूं उ नेमतूं आहिनि जंहिं मथे पां खे अल्लाह जो एहसान कयो खपे, ने ज़बान से न, दिल से। दिल में अल्लाह ताला जी मोहब्बत हुअणी खपे, अल्लाह ताला जी पां नाफरमानी न कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन के पां नाराज़ न कयूं। ई ॿियो स्टेप है, ई ॿियो हिस्सो है शुक्र जो, जे पंहिंजी दिल में अल्लाह जी मोहब्बत हुअणी खपे। अने शुक्र 3 नंबर मथे ई है जे पां अमल करे ॾेखारियूं, पां ज़बान से दावो कयूं जो अल्लाह जो शुक्र मञा थो, दिल से मञा थो, पर जेसि ताईं तूं अमल की न कने तेसि ताईं तूं शुक्र की न करे सघंदे। अल्लाह ताला जेकॾहिं पां खे ॾिने त शुक्र पां ईअं कयूं जो उन नेमत मां पां ॿिए खे पां ॾियूं। पां वटि माल है, पां मालदारी आहियूं, मई आई 50-50, 60-60, 100-100, 200 त जेतिरियूं पण हुए, इन मां पां खीर ॾोई ने पियूं था, इन मां पां कमायूं था, पां खियूं था, पंहिंजो कारोबार रोज़गार पां हलायूं था। इन मथे अल्लाह जो जेकॾहिं पां शुक्र मञूं था त कॾहिं कंहिं में जा किलो 2 किला खीर खणी कंहिं ग़रीब मिसकीन खे पां ॾेई अचूं।
कॾहिं कंहिं में जा जेको पाण कमायूं 500,000 कढी कंहिं मिसकीन गरीब खे ॾियूं, कंहिं मस्जिद में, कंहिं मदरसे में, कंहिं यतीम खे पाण ॾियूं त ख़बर पए जे पाण अल्लाह जो शुक्र मञूं पिया। न पोइ अल्लाह ताला जेको एहसान कयईं उनजे घर में अची करे उनखे सजदो कयूं, ई मिणी खां वॾो शुक्र आहे। ये इस्लाम जी तालीम है कि बरसात आ मथे नाज़िल थिए कि ॿई को पण नेमत तव्हांखे मिले त अल्लाह ताला जो ऐं शुक्र कयो। अने शुक्र जेकॾहिं कंदा त अल्लाह ताला जो वाइदो आहे लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, ऐं शुक्र कंदा त अल्लाह ताला आंखे अञा पण वधारे ॾींदो। ही मींहुं वठो आहे, हिकिड़े मींहं मां पाण खे कीअं कीअं न थींदो, पाण खे अहिड़ा घणा मींहं खपंदा अञा। हेरे मींहुं पूरो थी वञे त पाण खे 8 ॾींहं पुठियां वरी उञ बुख अची वेंदी, पंहिंजो माल वरी परेशान थींदो। अञा मींहं खपंदा, घणा मींहं खपंदा, अञा मुंद बाक़ी पई आहे। पाण खे जेकॾहिं घणा मींहं अञा खपे था, अञा बरसात खपे थी, हेर मींहुं आयो आहे 8 ॾींहं पुठियां वरी अचे, 15 ॾींहं पुठियां वरी अचे, अञा मींहुं वसे, हर जॻह ते पाणी थी वञे, सावक थी वञे, 12 महीने जो मड़े बंदोबस्त थी वञे, अहिड़ो मींहुं खपे थो। अल्लाह फरमाए थो लइन शकरतुम लअज़ीदन्नकुम, जेकॾहिं शुक्र कंदा त आंखे आऊं अञा वधारे ॾींदोसि, अल्लाह जो वाइदो आहे। वइन कफरतुम इन अज़ाबी लशदीद, अने जेकॾहिं कुफ्र कयां, नाशुक्री कयां, शुक्र न मञिया अल्लाह ताला जो, त अल्लाह फरमाए थो मुंहिंजो अज़ाब सख़्त आहे। हेॾो मींहुं वसी वेंदो ऐं उमेद में हूंदा पाणी थींदो, गाह थींदो, अल्लाह ताला अहिड़ो वाह लॻाईंदो, अहिड़ो वाह लॻाईंदो, ज़मीनूं सुकी वञूं, पाणी सुकी वेंदा, गाह सुकी वेंदो, की बचंदो की न। अल्लाह ठाहे सघे थो, अल्लाह फिटाए पण सघे थो, अल्लाह ॾेई सघे थो, अल्लाह गिनी पण सघे थो। जेकॾहिं ई नेमतूं पाण खे खपे थियूं, वणे पियूं पाण खे, पंहिंजो मुल्क, पंहिंजो इलाइक़ो, पंहिंजी धरती आबाद थी वई आहे, हर जॻह ते सावक थी वई आहे, हर जगह मथे पलर पाणी पिया आहिनि, हर जगह मथे धरती सिंगारई पई आहे, केॾो सुख पाण खे अचे पियो। घर में सुख न अचे एतिरो वधारे पाण खे सीम में सुख अचे थो। अचे इन सीम खे सिंगारियो कंहिं, इन घाह खे उगायो कंहिं, इन वणे खे खूबसूरत बनायो कंहिं, हिन धरतीअ खे थधक ॾिनी कंहिं, ई पलर पाणी जेको पाण खे पीआरिया कंहिं, पंहिंजे माल मथां बुख लाथी कंहिं, उनखे त पाण यादि कयूं न, उनखे यादि करे वारो कोई न। हेॾा मींहं वसी विया, हिकिड़ो को नओं नमाज़ी तयार न थियो, हू 4-2 ॾोसल जेको नमाज़ पढ़े पिया, बाक़ी नओं माण्हू कोई तयार न थियो। अल्लाह मूं ते हेॾा एहसान कयईं, हेॾा ॾुख मूं मथे विया, लही विया, मुंहिंजे माल ते बुख वई, बुख लही वई, ऐं हाणे आसानीअ में अची वियो त वञी अल्लाह खे बसि सजदा करे अचां। आयो कोई न आयो। पंहिंजी मुआर दुनिया साम्हूं, धंधे साम्हूं, दुनिया साम्हूं आहे, अल्लाह साम्हूं आहे ज न। इस्लाम ॾसे थो आंखे वधारे नेमतूं खपे, अल्लाह ताला जो शुक्र कयो। इस्लाम जी हिकिड़ी तालीम पाण खे इहा पण मिली आहे कि पंहिंजो जेको प्यारो दीन पाण खे मिलियो आहे, उन दीन जे अंदरि हर विख मथे, हर जॻह मथे पाण खे तालीम ॾिनी में आई, दुआऊं सिखाए में आयूं आहिनि। बरसात जर अचे थी तर कॾहिं का बरसात वधारे वसी वञे त पाण सहन न थिए, कुझु हाणे कॾहिं बंदि थींदो, हाणे मुगो अटकी पियासीं, ही मींहुं त हाणे मुगो गले पई वियो आहे, अहिड़ा अखर पाण ज़बान मां कढूं था। कॾहिं का वाह लॻे त वाह खे पाण बुरो भलो चऊं, गारी पिया ॾियूं, कॾहिं का खिवण गजण वे त पाण खिवण गजण खे बुरो भलो चऊं पिया, अटकी पिया आहियूं। हाणे कुझु हाणे कॾहिं बंदि थींदी न। हर जगह मथे हर कम लाइ करे पाण खे दुआ सिखाए में आई। ज़बान मां बुरो लफ़्ज़ न कढो, ज़बान मां बुरा अखर न कढो। जेकॾहिं वाह जोड़ो अचे, वाच अचे, वधारे तेज वाह लगे तो पाके दुआ सिखाए में आवे, अल्लाह वटा दुआ करो, अल्लाहुम्मा इन्नी अस्अलुका खैरहा व खैर मा फीहा व खैर मा उरसिलत बिही व अऊज़ु बिका मिन शर्रिहा व शर्रि मा फीहा व शर्रि मा उरसिलत इलै। दुआ जो मतलब ने मान्या ई है जे अल्लाह हिन वाह में जो को खैर है, भलाई है, नफो है, वो नफो आऊं तोटा घुरा तो मंगा तो मुझे नसीब कर। ने अल्लाह हिन वाह में जेकी शर है, जेकी नुकसान है,
ए अल्लाह उन नुक़सान खां आउं पनाह घुरां थो, मुंहिंजा रब उन नुक़सान खां तो मूंखे बचाए। ये दुआ रही। दुआ पांखे जेकॾहिं न अचे, अरबीअ में अखर न अचनि, पंहिंजी ज़बान में पाण ई तर्जुमो पढ़ी अल्लाह वटां दुआऊं घुरो। पोइ जरा खिवण ने गजण वधारे वे त पांखे दुआ सिखायो, सुब्हानल्लज़ी युसब्बिहु अर्राअदु बिहम्दिही वल मलाइकतु मिन खीफ़ती। ये दुआ पढ़ो। ये पाक है वो अल्लाह, पाक है वो अल्लाह जंहिंजी तस्बीह जेको आहे वॾर बयान कई पिया। वॾर गजे तो, खिवण खिवे थी, गजण गजे थी, ये अल्लाह जी तस्बीह कई पिया, अल्लाह जी वाखाण कई पिया। वो अल्लाह पाक है। अने अल्लाह जा मलाइक जंहिंजे खौफ में धप में जेको आहे से कपें पिया, कपें रफे पिया, वो अल्लाह पाक है। ये दुआ पढ़ो। पोइ जरा आम थे मींहुं वसे, मींहुं नाज़िल थिए, तेरा अल्लाह ताला वटा दुआ करो, अल्लाहुम्मा सय्यिबन नाफ़िआ, अल्लाह बरकत वारो, नफ़े वारो, फ़ाइदे वारो, ख़ैर वारो, भलाई वारो मींहुं वसा। मींहुं जरा वसी आ वटा वेंदो रहे, रवानो थिए, तेरा चओ मुतिरना बिफ़ज़लिल्लाहि व रहमतिही, अल्लाह जे फज़ल से, अल्लाह जी रहमत से, अल्लाह जे एहसान से असां मथे मींहुं वठा आहियूं। मींहुं जरा थिए तर ख़ुशि थियणो खपे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुशि थींदा हुआ। पण ख़ुशीअ खां पहिरीं गम पण हूंदो हो। अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कई, जरा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वडर ॾिसंदा, वडर तर गमगीन थी वेंदा हुआ, टेंशन में अची वेंदा हुआ। ने गमगीन एतिरा, लिखाल घर में दाख़िल थी, लिखाल ॿाहिरि निकिरे, वरी दाख़िल थी, वरी ॿाहिरि निकिरे, बेचैन थी वेंदा हुआ, सुख फिटी वेंदो हो। जरा वडरे खे ॾिसंदा हो, पाण वडर ॾिसी करे ख़ुशि थियो त हाणे आयो मींहुं, पुॻो, बसि पुॻो पुॻो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेचैन थी वेंदा हुआ, सुख फिटी वेंदो हो। कुला अम्मा आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा बयान कई, मूं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के पुछियो, जरा ऐं वडर ॾिसो था तर हेॾा बेचैन कुला थियो था, आजो सुख कुला फिटी वञे थो, टेंशन आखे कुला थिए थो। तर फरमाया, आयशा मुंहिंजी उम्मत खां पहिरीं जेको उम्मतूं हलाक थियूं, उन में कई अहिड़ियूं उम्मतूं वयूं जो उन में वडरे में अज़ाब आया हुआ। उन माण्हू वडरे खे ॾिसी करे ख़ुशी मनायो जो मींहुं अचे थो, मींहुं कीन आयो हो, उन वडरे में को अज़ाब आयो, उहो हलाक में बर्बाद थी विया। नूह अलैहिस्सलाम जी क़ौम मथे अज़ाब जेको आयो पा सो जे मींहं जो अज़ाब आयो हो। वरसात एतिरी वठी जे मड़े ॿुॾी विया, ख़तम थी विया, ॾूंघर ॿुॾी विया। अल्लाह आसमान के हुक्म कयईं जे पाणी खे नाज़िल करे छॾ। अल्लाह ज़मीन खे हुक्म कयईं तो में जेकी पाणी ॿाहिरि कढ। आसमान मथानो मींहुं वसाए, ज़मीन हेठानो पाणी कढें, ॿिन्ही पासे एतिरो पाणी जमा थी वियो, क़ौम बिल्कुलु ॿुॾी ने ख़तम थी वई। अॼु पाण सुनो पिया समाचार, वीडिया जेके समाचार अचनि पिया, फलाणी जॻह मथे ॻोठ सॼो ॿुॾी वियो, डूंगर सॼो किरी पियो, ॻोठ सॼो तबाह ने बर्बाद थी वियो, शहर सॼो ॿुॾी वियो। अहिड़ा कई हादसा पाण ॾिसूं पिया। सुनो, अल्लाह जी पनाह घुरई खपे। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मींहुं जरा ॾिसंदा हुआ, वडरे खे ॾिसंदा हुआ त बेचैन थींदा हुआ। पोइ जरा मींहुं वसंदो हो, नाज़िल थींदो हो, तर ख़ुशि थींदा हुआ। जे वडरे में अज़ाब न आहे, वडरे में रहमत ने बरकत आ वई है। पोइ अनस रज़ी अल्लाह ताला नो बयान कई त असीं हिकिड़े रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बेरा हुआसीं, मींहुं वसण लॻो, मींहुं नाज़िल थियो, वरसात नाज़िल थई, तर नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी जेको पगड़ी हुई, पटको हो, उहो पटको ने पगड़ी लाहे विधो, अने कुल्हे मथे जेको कपिड़ो हो, उन कपिड़े खे लाहे पोइ मींहं में वञी करे वेंझा। तर असां पुछियो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के, जे अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं ही कुर कयो था? तर फरमायो जे मींहुं जेको आहे अल्लाह ताला जी रहमत आहे, ई ताज़ो ताज़ो अल्लाह वटां अचे पियो। अल्लाह जी ताज़ी ताज़ी रहमत हींअर अचे पई त आउं चाहियां थो जे अल्लाह जी रहमत मां आउं पण कंहिंखे हिसो गिना, एतिरे मुंहिंजे अंगे मथे रहमत किरे भले। त मींहं में वेंझो खपे, ई पण सुन्नत आहे। पोइ मींहुं जेको रहियो पाण मथे नाज़िल थियो आहे, इन में पाण खे कई एहतियात कया खपे।
ख्याल रखियो खपे। खास तौर मथे मुंहिंजे नौजवान भाई खे अपील कयां थो, बरसात जी सीज़न में, मींहं जी सीज़न में अहिड़ा कई हादसा बने था जे जवानी जो जोश है, बर है, ताक़त है, गाड़ी नवी हथ में जाए अने लीवर फूल ॾेई छॾियूं था। बरसात जे कारण कितक त्रिकाण है, कितक गप है, कितक रस्तो ख़राब है, कितक जप है, कितक कीअं है, इंसान किरे तो पंहिंजी जान विञाए में वेही रहे। जान इंसान जी हिकिड़े फिरा मिलई है, ॿिए फिरा की न मिलंदी। उन जान जी पाण खे क़दुरु कई खपे। अहिड़ो को पण हादसो न बने, अहिड़ो को पण पाण कमु न कयूं जंहिंजे कारण पाण पिंड खे तकलीफ़ थिए अने पुठियां पंहिंजो कुटुंब कबीलो परेशान थिए। छेली ॻाल्हि इहा आहे सूरत रूम जी जेको मूं आयत तव्हांखे साम्हूं पढ़ई, उन आयत जो तर्जुमो पाण सुनो। वहुव अल्लज़ी, वो अल्लाह त उहो आहे, युनज़्ज़िलुल गैस मिन बादि मा क़नतू, जेको अल्लाह ताला मींहं खे तैर नाज़िल करे थो, तैर वसाए थो, जहिड़ा माण्हू मींहं में जा मायूस थी वञे था, सोस पले लाहीनि था। हाणे मींहुं क्या आयो, मुंद सजी वेंदी रही, टाइम वेंदो रहियो, घाह सुकी विया, वण सुकी विया, हाणे मींहुं क्या आयो। अल्लाह फरमाए थो माण्हू जेको मायूस थिए था, तैर अल्लाह रब्बुल आलमीन मींहुं वसाए थो। मींहुं अञा पण इंशाअल्लाह वसंदो, अल्लाह ताला में पाण खे उमेद है। पंहिंजा अमल बणे अहिड़ा न आहे जे पाण अल्लाह ताला खे ॾेखारियूं, पर अल्लाह जी रहमत वसी है, कुशादा है। अल्लाह रब्बुल आलमीन गफूर है, रहीम है, रहमान है। वो पंहिंजे गुनाह के साम्हूं इंशाअल्लाह कीअं न निहारींदो, वो पंहिंजे खताएं ऐं कुसूरनि के साम्हूं कीअं न निहारींदो। अल्लाह रब्बुल आलमीन निहारींदो त पिंड जी रहमत के साम्हूं निहारींदो, जीअं अॻे वसाया अल्लाह ताला पाण मथे वरी पण वसाईंदो। अल्लाह रब्बुल आलमीन के पाण अञा पण सॾ कयूं था। पहिरीं त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उहा दुआ जेको मींहं लाइ करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ मंगंदा हुआ, जंहिंजे ज़रिए नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरंदा हुआ। अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला न बयान कयईं, हिकिड़े भेरा बरसाति नाज़िल न ते थी, ॾुकार पई वियो, कहत साली अची वई, मींहुं त्राण करे वियो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा किराम के कोठे निकिरिया, हिकिड़े मैदान में विया, ॿ रकातूं नमाज़ पढ़िया, खुतबो ॾिनो, ने पोइ अल्लाह ताला वटां रोई रोई दुआऊं घुरिया। अल्लाहुम्म मस्किना, अल्लाहुम्म मस्किना, अल्लाहुम्म मस्किना गैसन मुगीसा मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल, अल्लाहुम्म मस्कि इबादक व बहीमतक वंशुर रहमतक व अहयी बलदकल मय्यित। अल्लाह तूं असां मथे रहमती बरकती मींहुं वसा, अहिड़ो मींहुं वसा जंहिंमें जा असां लाइ करे घाह थिए, सावक थिए, घाह फुटी पए, नफ़े वारो मींहुं वसा, नुक़सान वारो न वसाज। अल्लाह जल्दी मींहुं वसा, देर से न वसाए। अल्लाह मोले ज़मीन के तूं जीरियूं कर, अल्लाह उञल जानवर के तूं पाणी पियार, अल्लाह तुंहिंजे बाने जे उञे के तूं दूर करे छॾ। दुआऊं घुरंदा हुआ, दुआऊं घुरिया, मींहुं जर वठो न ते। अञा अम्मा आयशा रज़ी अल्लाह तआला बयान कए, माण्हू पाछा वरिया ते अञा रस्ते में हुआ, घर की न पोगा हुआ, रस्ते में हुआ, मींहं जी नमाज़ पढ़ी पाछा आया पे, रस्ते में हुआ, एतिरो मींहुं वठो, एतिरो मींहुं वठो कि मदीने जी गली में पाणी पाणी थी। दुआऊं अल्लाह ताला सुणे थो। उते को आगाही न वई, उते को समाचार न हुआ, उते दुआ वई, दुआ जो हथियार हो, अल्लाह के साम्हूं रखे, अल्लाह ताला मींहुं वसाए। पाण अञा मींहुं खपंदो, इहा दुआ, अल्लाहुम्म मस्किना गैसन मुगीसन मरियम मरिया नाफिअन गैर दारिन आजिलन गैर आजिल। न चे अरबीअ में, पंहिंजी ॿोलीअ में पाण अल्लाह के साम्हूं रणी कयूं, अल्लाह अञा मींहुं वसा। अल्लाह वसाए, अल्लाह ताला अञा पण इंशाअल्लाह वसाईंदो, पण पंहिंजो फर्ज़ ई बने थो जे पाण जर मींहुं वसे, अल्लाह जी रहमत पाण खे मिले त अल्लाह खे यादि कयूं, उनजो शुक्र कयूं, अल्लाह रब्बुल आलमीन के साम्हूं नमो, अल्लाह के सजदो कयूं, अल्लाह जे घर में अचूं, माल मां खीर ॾोई खाली पाण विकिणो न, की विरायूं, सिंध खाली न पियूं, ॿिए खे पण पीआरियूं, सदको कयूं, ख़ैरात कयूं, भलाईअ जा कम कयूं, ख़ैर खाईअ जा कम कयूं, ई पंहिंजो फर्ज़ बने थो।
मींहुं वधारे वसी वञे त पाण खे दुआ सेखारे में वई आहे, अल्लाहुम्मा हवा अलैना वला अलैना, ऐ अल्लाह हाणे तूं असां मथे न वसा, ॿिए मुल्क मथे वसा जिते मींहं जी ज़रूरत आहे। पाण त वधारे मींहुं थी वञे, हेरे जेकॾहिं 2 कलाक बरसाति पाण मथे उभी रहे त पाण हेरे मींहं मां कख थी पवंदासीं। हाणे खुद ॼाणे कॾहिं जे बंदि थींदो मुगो अटकी पियासीं। अहिड़ा ज़बान मां ॿोल न कढिया खपे, बल्कि ज़बान मां अखर ई कढिया खपे, जे अल्लाह हाणे असांखे जेतिरी ज़रूरत वई वसी वियो मुंहिंजा रब, हाणे उन मुल्क ते वसा जिते ज़रूरत आहे। अल्लाह जी रहमत खे कॾहिं मनाई न कराजे, अल्लाह जी रहमत खे कॾहिं तड़ाजे न कराजे, बल्कि ई चवाजे अल्लाह तोजी नेमत तोजी रहमत असांखे मिली वई, हाणे तूं उन खे ॾे जंहिंखे वधारे ज़रूरत आहे, ने वरी जॾहिं असांखे ज़रूरत हुई तॾहिं असांखे वरी ॾिज, तोजी रहमत जा असीं मोहताज आहियूं। अल्लाह रब्बुल आलमीन खे सॾु कयूं, हिन मींहं मथे शुक्र कयूं, अल्लाह खे यादि कयूं, माल मां ज़कात कढो, खीर मां ग़रीब मिस्कीन खे हिसो ॾियूं, सदको ने ख़ैरात कयूं, भलाईअ जा ख़ैर खाईअ जा कम कयूं, अल्लाह जी इताअत कयूं, मस्जिद खे आबाद कयूं, दुआऊं करूं, अल्लाह खे सजदा कयूं। ये पंहिंजी पहचान है न इस्लाम जी तालीम है। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं पाण क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुयूं, अल्लाह ताला पाण खे अमल करी तौफ़ीक़ अता फरमाए। ही मींहुं जेको रहमती बरकती पाण मथे मींहुं वठो आहे, अल्लाह ताला पाण मिणी के हिन मींहुं मथे शुक्र अदा करे तौफ़ीक़ अता फरमाए। पाण खे अञा मींहं जी ज़रूरत आहे, अल्लाह रब्बुल आलमीन खां पाण दुआ घुरूं था, अल्लाह ताला पाण मिणी मथे अञा रहमती न बरकती मींहुं वसाए, अल्लाह ताला पंहिंजे मुल्क खे आबाद फरमाए, पाण खे जैसे जियारे इस्लाम मथे जियारे, पंहिंजो ख़ात्मो ला इलाहा इल्लल्लाह मथे फरमाए, जेकी बीमार आहिनि अल्लाह ताला उनखे शिफ़ाए कामिला आजिला अता फरमाए, जेकी मरी विया अल्लाह ताला उनजी क़ब्रनि खे अच्छा लगा हो तो वीडियो को लाइक करिएगा और चैनल को सब्सक्राइब करिएगा। तो इंशाल्लाह फिर मुलाकात होगी, दुआ में याद रखिएगा। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।